अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया। कंबर भरिसां ॻोठ दोस्त मोहम्मद चांडियो में जवाबदार पंहिंजी ज़ाल ऐं सहुरे खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार मुज़न चांडे घर में अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि जवाबदार जो सहुरो महबूब अली चांडियो तरे ते मारिजी वियो। गोलियूं लॻण सबबि संदसि ज़ाल सनम ज़ख़्मी थी पई, जंहिं लाड़काणे जे अस्पताल में दम ॾिनो। ब्रेकिंग न्यूज़ मां असां शेयर करे रहिया आहियूं। कंबर भरिसां ॻोठ दोस्त मोहम्मद चांडियो में जवाबदार पंहिंजी ज़ाल ऐं सहुरे खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार मुज़न चांडीअ घर में अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि जवाबदार जो सहुरो महबूब अली चांडियो थॾे ते मारिजी वियो। एक भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। कंबर भरिसां ॻोठ दोस्त मोहम्मद चांडियो में जवाबदार पंहिंजी ज़ाल ऐं सहुरे खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार मज़न चांडे घर में अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि जवाबदार जो सहुरो महबूब अली चांडियो थॾे ते ई मारिजी वियो, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि संदसि ज़ाल सनम ज़ख़्मी थी हुई, जंहिंखे लाड़काणे अस्पताल नियो वियो, जिते हुन दम ॾिनो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कंबर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर हाकिम ख़ास खेली। जी हाकिम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, ये मई मकवल थाने जे हदाए ॻोठ दोस्त मोहम्मद चांडियो में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है, जिते जवाबदार मज़न चांडियो जंहिं पंहिंजे सहुरे जे घर में दाख़िल थी अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि जेको संदसि जो सहुरो महबूब अली चांडियो आहे उहो मौक़े ते ई मारिजी वियो ऐं हुनजी घरवारी जेकी आहे सनम चांडियो ऐं हुनजो सालो जेको आहे उहो सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे इलाज लाइ बर वक़्तु इलाज लाइ लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मनि जा सूर नसंद जेकी आहे संदसि जी घरवारी जेकी सनम चांडियो आहे उहा फोत थी वई आहे। अहिड़े वाक़े जो इतला मिलण ते जेको आहे त हद जी थाणे मई मकौल पुलिस जेकी आहे लाश पंहिंजी तहवील में वठी कंबर जे सिविल अस्पताल पोस्टमार्टम लाइ आंदा पिया। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी हाकिम अपडेट करण लाइ।